नाज़रीन, आदिलपुर में बेनज़ीर भुट्टो शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें सोभ माणींदड़ टीम में इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां ॾिसूं था अमजद कलवट जी ही रिपोर्ट। आदिलपुर में स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट जी तरफ़ां ऐं समाजी तंज़ीम रोल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन जे सहकार सां बेनज़ीर भुट्टो जी शूटिंग वॉलीबॉल जी टूर्नामेंट थी गुज़री, जेका 4 ॾींहं जारी रही, जंहिंमें ज़िले घोटकी जी 10 टीमुनि हिसो वरितो, जंहिंजो फाइनल आदिलपुर ऐं घोटकी जी टीमुनि विच में थी गुज़रियो, जेको आदिलपुर जी टीम फाइनल खटे वरितो। खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि खे कैश प्राइज़, ट्रॉफियूं ऐं ट्राउज़र ॾिना विया। उन मौक़े ते रूरल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन सिकंदर अली चाचड़ ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजो त हमेशह इहो ई मक़सदु रहियो आहे त असां हितां घोटकी जी यूथ खे जेको आहे प्रमोट कयूं ऐं रांदियुनि में हिसो वठे ऐं अॻिते अचे। ऐं इन अहिड़े क़िस्म जा अॻ में बि काफ़ी इवेंट असां कराए चुका आहियूं ऐं हाणे बि असांजी कोशिशि आहे त असां ॿाहिराड़ी जा जेके नौजवान रांदीगर आहिनि उन्हनि खे अॻिते खणी अचूं। ऐं उन सां गॾोगॾु असां शुक्रगुज़ार आहियूं स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार बंगुल खान महर साहिब जा, जंहिंजी कोशिशुनि सां ही अहिड़े क़िस्म जा इवेंट घोटकी जे लाइ, ख़ासि करे घोटकी जे लाइ असां उन कराइनि था ऐं कराईंदा रहनि था पिया। हाणे बि असांजी कोशिशि हूंदी त अहिड़े क़िस्म जा अॻिते बि इवेंट करायूं जीअं हितां जो नौजवान नसुल जेको आहे ॿियनि समाजी बुराइनि खां बची करे रांदियुनि जी तरफ़ अचे, हिकु सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघे। ही आदिलपुर ऐं भर पासे जे नौजवाननि जे लाइ जिस्मानी सां गॾोगॾु जिस्मानी सिहत ऐं तंदुरुस्ती सां गॾोगॾु ज़हनी तंदुरुस्ती ऐं सिहत लाइ जेको आहे इंतिहाई ज़रूरी आहे। जीअं नौजवान नसल तालीम ऐं तालीम खां पोइ ही रांदियुनि जी सरगर्मियुनि में अचनि, जीअं ही कंहिं बि समाजी बुराइनि खां बचनि, अॼु फारिग होटलनि ते ऐं अजाई एक्टिविटीज़ खां बची करे जेका आहे न पंहिंजे मस्बत एक्टिविटी में ही रुझनि ऐं रांदियुनि में बि जेको आहे सो प्रमोट थी करे अॻिते हली करे मुल्क जो नालो रोशन कनि। सेहतमंद माहौल लाइ रांदियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। रांदियुनि सां अॼु जा नौजवान ॿियनि बुराइनि खां बची सघनि था। जिथे रांदियुनि जा मैदान आबाद हुजनि, उते अस्पतालूं वीरान हुजनि थियूं। ऐं फाइनल में डीएसपी घोटकी अब्दुल कादिर चाचड़, आबादगार बोर्ड जा अॻवान मुजीब रहमान कलवड़, समाजी अॻवान अब्दुर्रहीम महर, इमदाद काज़ी, रियाज़ महर ऐं सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन यासीन अबड़ो सां गॾु अमजद कलवड़, मेहरान टीवी, आदिलपुर।